सोई मेला पंजवा धन गुरु अर्जन देव साहिब जो सफल आपकी सेवा कयो मेर सदाई। लोभ मोह मगन अपराधी लोभ मोह मगन अपराधी करण हार की सेवन साधी पतित पावन प्रभु नाम तुम्हारे राख लियो मो निर्गुण आरे। तू दाता प्रभु अंतर्यामी काची देव मानुख अभिमानी सतनाम श्री हरे सतनाम श्री वाहेगुरु। गुरु प्यारे साध संगत जी बाणी पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज। लोभ मोह मगन अपराधी लोभ जे चक्कर में मोह जे चक्कर में पाण के अपराधी तो बनाई। मगन थी वेठो क्रोध में मगन थी वेठो लोभ में। छाजे करे तो लोभ पाले वेठो छाजे करे कंहिं शइ में मोह जी वेठो मगन थी वेठो। चवंदा आहिनि भाई जंहिं शइ जी वधीक लालच कई वेंदी आहे उहो अति दुखदाई हूंदो आहे। चाहे कोई भी कार्य छो न हुजे जंहिंमें पंहिंजो नुक़सान वधीक हूंदो आहे हुन में ई वधीक लालच फासंदी आहे। इनकरे दातार चवंदा लोभ न कर लालच न कर कंहिं शइ में मगन न थी मगन जंहिंमें तोखे थियणो आहे तूं थी नथो। करण हार की सेवन साधी जंहिं करण हार परमात्मा तोखे निराकार प्रभु मोकिलियो आहे उनजे तरफ़ तुंहिंजो रती मात्र ध्यान कोन्हे। सिर्फ लोभ में तू फाथल पियो आहे। पतित पावन प्रभु नाम तुम्हारे गुरु महाराज जो पवित्र नाम जेको आहे वो असांजे लाइ हर पल सुखदाई आहे। राख लियो मोह निर्गुनारी। असांजे अंदर में अनेक प्रकार जा गुण दातार के अरदास कंदा आहियूं हर रोज कि दाता रख पंहिंजे शरण में निर्गुण हार खे। तूं दाता प्रभु अंतर्यामी तूं गुरु खे छा चई करे ॿुधाईंदे तूं पंहिंजो छा दाता जे दर ते भाव खणींदे। गुरुअ खे तुंहिंजे हर हिक पल पल जी ख़बर आहे मिंट मिंट जी ख़बर आहे कि तुंहिंजे मन में छा थो हले तूं गुरुअ खां छा थो घुरण चाहीं। ॿाहिरि कंहिं टाइप जो लोभ रखी वेठो आहे सभु दातार खे ख़बर आहे। लेकिन काची देव मानक अभिमान लेकिन पंहिंजे शरीर में मथां अभिमान थो करे पियो। काचो भांडो आहे कंहिं महिल बि टुटी सघंदो आहे। इन करे जेतिरो थी सघे लोभ लालच खां परे थी मोह खां परे थी। जेतिरी वधीक लालच कंदो वेंदे तृष्णा वधंदी वेंदी अॻिते हली दुखदाई कार्य थींदा। इन करे ईर्ख स्वाद माद ईरख मदमाया ईर्खा भी ॾाढी थो करे माण्हुनि सां। छाजे लाइ ईर्खा थो करे छो एतिरी मन में तूं तृष्णा पैदा करे वेठो आहे कंहिंखे बि ॾिसी तूं ख़ुशि छो नथो थी पियो। तुंहिंजे अंदर में उहो गुण जो न खपे। अगरि तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन बि अगरि सुखी आहे त हुन लाइ बि अरदास करणी खपे। हुन लाइ बि कॾहिं पंहिंजे मन मां रज न निकिरणु खपे। इहा हूंदी आहे गुरु जी शिक्षा। इन करे जेको बि अॻिते वधे थो असांखे कंहिंजे प्रति कोई बि ईर्खा न रखणी आहे। जेको परमात्मा असांखे ॾिठो उहो ई असां लाइ सुठो आहे। अगरि अरदास करणी आहे गुरू खे बरकत लाइ त पाण करे सघंदा आहियूं लेकिन के ॾिसी करे जेलसी भावना ईर्खा पैदा करण जी आवश्यकता कान्हे। ना ही कंहिं शइ में लालच करण जी आवश्यकता आहे। बोल गुरु नानक देव की साच दरबार साहिब की जय।